नाज़रीन, कड़ेकोर लगोट महर चांजो में सिंध की मेहमान नवाज़ी कायम रखने क़ौमी अवामी तहरीक ज़िले बदीन के सदर ज्ञानचंद मैशूरी ऐं साथियुनि जी मान में ॻोठाण पारां आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें झिरमिर झिरकंदड़ रलियुनि सां उताक खे सिंगारियो वियो। आजाणे में सक़ाफ़ती तक़रीब, कचारी में भगत फोटो भगत सुमार लतीफ़ सरकार जूं वायूं ॻाए मोहब्बत जा रंग निर्वार कया। उन मौक़े ते शाइर मीर मोहम्मद निज़ामाणी, शाइर गौहर निज़ामाणी, असलम बिलावली, नौजवान शाइर इनायत चांजो, शाइर अशरफ चांजो क़ौमी शाइरी ज़रिए सिंध जी सखावत जो मान मताऊं कयो। जॾहिं त सक़ाफ़ती कचहरी में आयल महिमाननि खे गवर्नर चांजो आबिद अली चांजो पारां सिंध जी सुखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। प्रोग्राम में शाइरनि, अदीबनि, भॻतनि, सहाफ़ियुनि, ॻोठाणनि वॾेंग में शिरकत कई। प्रोग्राम खे आसिफ़ टालपुर, अमजद लगारी, एजाज़ हमदानी, आबिद अली चांजो, इनायत चांजो, गवर्नर चांजो, इमाम अली शाह, असगर नोतकाणी ऐं पीर फराज़ शाह, मेहर चांजो, दौलत चांजो ऐं ॿियनि ख़िताब कयो।